चेंबर पासे में गुजरल बरसातुनि सबबि इलाइक़े जो अक्सर सारियालो फसल बुॾी तबाह थी वियो, पर कुछ हद ताईं इलाइक़े जो बची वियल फसल आपाशी अमले जी लापरवाही ऐं बेगारी कैनाल में पाणी जी हदरातू खोट सबबि पचण ते तैयार सारियालो फसल सड़ी कुक थी रहियो आहे। इलाइक़े जे आबादगारनि ऐं ग़रीब हारियुनि हुकूमत सिंध आपाशी अमले ऐं वसवारनि खां मुतालबो कयो त बेगारी कैनाल में पाणी जा वहकुरा वधाए असांजा तैयार सारियाला तीला सड़न खां बचाइण सां गॾोगॾु असांखे नुक़सान ऐं फाकाकशी खां बचायो वञे। कैमरामैन टीम सां गॾु जावेद उस्मान बिजराणी, JTN वेब न्यूज़, करमपुर।